खैरपुर के निजी स्कूल में एकता तकरीब मुनक़िद कई वई। सभई शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सकाफ़ती बेस वॻा पहिरें तकरीब में शरीक थियूं। एकता तकरीब में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी गीतनि ते रक़्स कयो, टेबलोज़ पेश कया ऐं तकरीरूं बि कयूं वयूं। प्रिंसिपल कुर्बान मंगीडो चवणो त असीं सिंधी हज़ारे साल पुरानी तहज़ीब ऐं सकाफ़त जा मालिक आहियूं। सिंधी अमन पसंद ऐं महिमान नवाज़ आहिनि। 1 डिसंबर ते इंतिहा पसंदीअ खां आजी सिंध जे सिरे हेठि एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान बि कयो वियो। अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ खैरपुर जे रिपोर्टर इरफान फुलपोटो खां। इरफान, छा तफ़सील आहे हिन वटि? निजी स्कूल में एकता तकरीब थी आहे। 1 डिसंबर ते एकता ॾियारो मल्हाइण जे ऐलान ते खैरपुर जे निजी स्कूल सिंध चिल्ड्रन अकेडमी में एकता तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी लिबास ओढ़े सिंधी गीतनि ते टेबलो पेश कया ऐं तकरीरूं कयूं, जॾहिं त सिंधी सकाफ़ती शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। तकरीब खे ख़िताब कंदे स्कूल जे चेयरमैन कुर्बान मंगी चयो त असीं सिंधी हज़ारे साल पुरानी तहज़ीब ऐं सकाफ़त जा मालिक आहियूं। सिंधी अमन पसंद ऐं महिमान नवाज़ आहिनि। हिन चयो त 1 डिसंबर ते एकता ॾियाड़ो भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो ऐं अली शाह जी तरफ़ां ॾिनल सॾ खे भरपूर मोट ॾिनी वेंदी। इरफान फुलपोटो, महिरबानी आहे मुंहिंजी।